घारो लॻे जाम ब्रांच समेत मीरपुर साकरो जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी ज़रई शाखुनि में ज़रई पाणी जी खोट ख़िलाफ़ समय आबादकारनि जो घारो गोलाई साकरो लिंक रोड ते एहतिजाजी धरणो हंयो वियो। आबादकारनि वहीद रिंद, इल्मुद्दीन रिंद, पुन्हू ख़ासकेली, काबिल हिंकोरो, मेबो रिंद, मोहम्मद मोहसिन आराई, वडेरो अख्तर रिंद, रज़ाक ख़ासकेली जी अॻवानी में आबादकारनि आपाशी इंजीनियर ख़िलाफ़ साकरो लिंक रोड ते एहतिजाजी धरणो हणी छॾियो आहे। एहतिजाज कंदड़नि आबादकारनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त गुज़िरियल 8 महीननि खां जाम ब्रांच समेत साकरो जे मुख़्तलिफ़ शाखुनि में ज़रई पाणी नाहे। उन बावजूदि बाअसरनि आबपाशी खाते जे अमलदारनि सां मिली भगत करे शाखुनि ते धिका हणी छॾिया आहिनि, जंहिं सबबि पुछड़ जी हज़ारे आबादकारनि जो पाणी बंदि थी वियो आहे ऐं हज़ारे एकड़नि ते बीठल सारियालो फसल सुकी रहियो आहे। पाणी जी खोट बरक़रार रही त ईंदड़ फसल जी पोखाई बि न थी सघंदी। असांजे बार बार दाहण बावजूदि आबपाशी खातो अघु निंड सुतल आहे। एहतिजाज कंदड़ आबादकारनि पारां शाखुनि में धिका हणी पाणी विकिरो कंदड़ आबपाशी खाते साकरो जे इंजीनियर खे हटाइण जो मुतालबो कयो वियो आहे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची